सिंध जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि मुंहिंजो चैनल यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि। उन सां गॾु जेकी दोस्त फेसबुक ते मुंहिंजो प्रोफाइल, इंस्टाग्राम ते मुंहिंजो प्रोफाइल फॉलो न कयो आहे उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहे सोशल मीडिया ते मुंहिंजे अकाउंट्स खे फॉलो कनि, जीअं पंहिंजो पाण में ही जेको लाॻापो रहे। मुंहिंजूं ॻाल्हियूं, तव्हांजा मशवरा हिक ॿिए ताईं असां ताईं पहुची सघनि। अॼु पाण इंतिहाई हिसास मसइले ते ॻाल्हाईंदासीं। इंतिहाई अहम मसइलो आहे सिंध जो, उन ते ॻाल्हाईंदासीं त कोटड़ी डाउन स्ट्रीम ताईं पाणी न पहुचण सबबि समुंड हिन वक़्त ताईं सिंध जी केतिरी ज़मीन गिड़काए चुको आहे। सामूंडी पटीअ जा केतिरा ॻोठ समुंड जे चाढ़ सबबि निसारजी चुका आहिनि। आबादियूं ऐं ज़रख़ेज़ ज़मीन माज़ीअ जो किसो बणिजी चुकी आहे। हीउ इंतिहाई अहम मसइलो आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॿुधनि ऐं पंहिंजा मशवरा ज़रूरु ॾियनि। हाणे सिंध में जेको पाणीअ जो मसइलो आहे इंतिहाई हिसास रहियो आहे, इंतिहाई हिसास। छाजे करे जो ज़िंदगी पाणीअ सां लाॻापियल आहे। असांजी हयाती, असांजो साह पल पल पाणीअ सां, दरिया जे पाणी सां लाॻापियल आहे। असांजो जियापो दरिया ते आहे। सॼी सिंध जी मुइशत जो दारोमदार सिंध दरिया जे पाणीअ ते आहे। असांजे जिस्म में जेको रत वहे थो पियो, रत जो जेको वहिकिरो आहे, इहो असल में सिंधूअ जो मेरां जहिड़ो पाणी आहे, जंहिंसां असांजी हयाती लाॻापियल आहे। एतिरे क़दुरु जो अधु सिंध जा माण्हू पीअण लाइ बि सिंधू दरिया जो पाणी इस्तेमालु कंदा आहिनि। कई ॾहाकनि खां सिंधू दरिया में घुरिबल पाणी न छॾण सबबि हिकु तरफ़ ज़रई मुइशत तबाह थी रही आहे, त ॿिए तरफ़ समुंड में दरिया जो पाणी न पवण सबबि समुंड सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन गिड़काए रहियो आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम ताईं पाणी न पहुचण सबबि इंडस डेल्टा तबाहीअ जे कंधे ते पहुची चुको आहे। माहिरनि जी ताज़ी रिपोर्ट आहे त 40 लख एकड़ ज़मीन, वरी तव्हांखे ॿुधायां त 40 लख एकड़ ज़मीन समुंड गिड़काए चुको आहे। मक़ामी माण्हू ऐं मुहाणा लॾ पलाण ते मजबूर थी विया आहिनि। कोटड़ी डाउन स्ट्रीम ताईं पाणी न पहुचण सबबि इंडस डेल्टा वटि लखें एकड़ जेका आहे ज़रई ज़मीन, उहा समुंड गिड़काइण लॻो आहे। काफ़ी ज़मीन गिड़काए चुको आहे, वधीक हुनजी ज़मीन ते काह जारी आहे। दरिया जे मिठे पाणीअ जी खोट सबबि डेल्टा वेझो जेको मौजूदु आबादियूं आहिनि, इंसानी आबादियूं आहिनि, लॾ पलाण ते मजबूर थी वियूं आहिनि। जॾहिं त मुहाणनि बि पंहिंजूं ॿेड़ियूं किनारनि ते बीहारे रोज़गार लाइ परेशानीअ में भटकी रहिया आहिनि। इंडस डेल्टा जिते कंहिं ज़माने में सिंधू ऐं समुंड जो पाण में मेलाप थींदो हो ऐं दरिया जो पाणी समुंड खे अॻिते वधण खां भाकुर भरे रोकींदो हुयो, अॼु उते दरिया जो मिठो पाणी मुकमिल तौरु ग़ाइब थी चुको आहे। नतीजे तौरु समुंड ज़रख़ेज़ ज़मीनुनि खे पंहिंजे लपेट में आणे रहियो आहे। सिंधू दरिया जेको पंहिंजे वहिकिरे सां लखें टन मिटी खणी ईंदो हो, इहा मिटी समुंड में वञी न रुॻो आबी पाणी वारी हयात खे सहारो ॾींदी हुई, पर तिमिर जे ॿेलनि जी वाध वीज लाइ बि अहम हूंदी हुई। उहा ज़रख़ेज़ मिटी समुंड ॾांहुं वञणु बंदि थी वई। जॾहिं पाणीअ जो वहिकिरो न हूंदो त पाणीअ में लुड़ी आयल मिटी उस ताईं न पहुचंदी ऐं समुंड मथे ईंदो। समुंड तरफ़ां ज़मीनूं गिड़काइण सबबि किनारे जे भरिसां जेके शहर आहिनि, केटी बंदर आहे, खारो छाण आहे, बुगान आहे, ठारीशाह आहे, ॿियनि इलाइक़नि जा जेके रहवासी आहिनि, पीअण जे पाणीअ जी खोट सबबि परेशान आहिनि, लॾनि पिया। केतिरा ई लॾ पाण ते मजबूर थी विया आहिनि। इन ई सूरत हाल सबबि मुहाणनि जो गुज़र सफ़र बि ॾुखियो बणिजी वियो आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणीअ जी खोट सबबि सामूंडी पटीअ ते माहीगिरी ऐं ज़रायत खे कापारी धकु रसियो आहे। लखें ख़ानदान जिन जो गुज़र सफ़र मच्छीअ जे शिकार ते हुई, इहे मुकमिल तौर ते
बेरोज़गार बणिजी विया आहिनि, जंहिं सबबु हज़ारे ख़ानदान ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहिनि। तव्हां जेकॾहिं इन्हनि इलाइक़नि में वेंदो, माण्हुनि जी हालत ॾिसंदो, तव्हां चवंदो त अफ्रीका जा जेके मंज़र आहिनि उहे त हिन ॾाढो कुझु बि कोन्हनि। हिते त इंसानी हयाती सुस्की दम पईंदी आहे। इन खां सवाइ केतिरनि ई इन्हनि मच्छीअ जा जेके फसल उहे नसुल आहिनि, उहे दरिया में जेके दरियाई पाणीअ ते जीअंदा हुआ, समुंड दरिया जे पाणीअ जे मेलाप सबबु उन्हनि जो जियापो हुयो उहे ख़तमु थी विया आहिनि। मशहूरु जेका असां वटि मच्छी आहे पलो, उहो नायाब थी चुकी आहे। जॾहिं त चांवर आहिनि, पान, कपह, केला, साग, भाॼियूं ऐं ॿियनि फसलुनि खे बि वॾो कापारी धकु लॻो आहे। उन्हनि जी पोख न पई थिए, छाजे करे जो डेल्टा में सिंधु दरिया पाणी पहुचे ई नथो। हाणे हू चवनि था, असांजा हाकम चवनि था त कोटड़ी डाउन में पाणी ज़ियान थींदो आहे, कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी ज़ियान थींदो आहे। हिननि अकुल जे अंधनि खे केरु चवे त कोटड़ीअ खां हेठि बि ज़िंदगी आहे। पोइ तिमिर जा मेला हुजनि या जंगली जीवत हुजे या इंसानी आबादियूं हुजनि, इन्हनि सभिनी जो जियापो कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणीअ ते आहे। इर्सा जे अॻूणे इजलास में जैली अंग अखर ॾेखारिया विया हुआ त सिंधु दरिया में कोटड़ी डाउन स्ट्रीम में समुंड अंदरि 27 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाया थी रहियो आहे। माना कोटड़ीअ खां जेको पाणी वञे थो उहो ज़ाया थी रहियो आहे, ऐं उहो 27 मिलियन एकड़। ये वॾा माहिर आहिनि, आकिल आहिनि। हाणे इन अकुल जे अंधनि खे केरु सम्झाए त कोटड़ीअ खां हेठि पाणी ज़ियान नाहे थींदो, पर मोल ज़िंदगियुनि में साह विझंदो आहे। ज़िंदगी, माण्हुनि जी ज़िंदगीअ जो जापो, ज़राइब, हर शइ उन पाणीअ ते आहे। जेकॾहिं इहो पाणी हेॾे न वञे, ऐं वञे बि कोन, छॾनि बि कोन था, ज़िंदगी ख़तमु थी रही आहे। तेज़ीअ सां सिंध जी ज़मीन गर्क थी रही आहे समुंड जे अंदरि। इहो ई पाणी उनखे रोकींदो हो, जंहिं ते हू चवनि था वञे थो ज़ियान थो थिए, वञे ई कोन थो। पहिरीं ॻाल्हि त वञणु घुरिजे, पाणीअ जे ठाह मूजिबि इहो पाणी वञणु घुरिजे। इन खां वधीक पाणी डाउन स्ट्रीम में वञणु घुरिजे, जीअं समुंड जे चाढ़ खे रोकिजे। ही पाणी मुहाणनि जे रोज़गार जो ज़रियो आहे। हिननि 91 वारो जेको पाणी ठाह, उनमें डाउन स्ट्रीम में पाणी छॾण जो मुआदो कयो हो, पर उन ते उन ॾींहं खां ई अमल न पिया कनि। अॼु ताईं उन ते अमल न पियो थिए। आलमी बैंक रिपोर्ट ॾिनी आहे त समुंड में पाणी न वञण सबबि पाकिस्तान खे हर साल $2 अरब जो नुक़सानु थी रहियो आहे। यानी सिंध सबबि पाकिस्तान खे इहो $2 अरब जो हर साल नुक़सानु थो थिए, सिर्फ़ु समुंड में पाणी न वञण सबबि। एशियन तरक़ियाती बैंक आहे, जेका हिन वक़्तु पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ आपाशी मनसूबनि ते कमु करे रही आहे, सहकार करे रही आहे। उन जो शर्त आहे त कोटड़ीअ खां हेठि पाणी कंहिं बि हालत में बंदि न थियणु घुरिजे। केटी बंदर, जेको 1947 में मेवनस्पुर कमेटीअ जो दर्जो रखंदड़ शहर हो, इहो हाणे मौजूदा केटी बंदर खां 40 मील अंदरि समुंड में मौजूदु आहे। माना उन केटी बंदर खे जेको 1947 में मेवनस्पुर कमेटी जो दर्जो रखंदो, उहो समुंड में, समुंड उनखे पाए, समुंड पंहिंजे उनखे सीने में समाए छॾियो, सिर्फ़ु इन करे जो दरिया जो पाणी न पियो वञे। 1947 में खारोशान शहर, जंहिंजी खारोशान जेको शहर आहे उनजी आबादी 20,000 आबादी, इहो हाणे खारोशान शहर समुंड जे पेट में हलियो वियो आहे, समुंड जे विच में आहे। माण्हू हुतां लॾ पलाण करे हलिया विया, नऊं वञी शहर आबाद कनि, नयूं वञी आबादियूं क़ाइमु कनि। हाणे उते जेको आहे सो जेका 20,000 आबादी ही बुख बेरोज़गारी सबबि, पाणीअ जी खोट सबबि लॾ पलाण करे हली वई। हिन वक़्तु 1,000 खां बि घटि आबादीअ जो इहो शहर वञी बचियो आहे, जेको नओं शहर आहे खारोशान। हाणे इहो बि कंहिं वक़्तु खारोशान जो जेको शहर आहे, इहो बि कंहिं वक़्तु समुंड जे पेट में हलियो वेंदो। आलमी पाणी माहिरनि जी राय में ईंदड़ सदीअ में सिंधु दरिया समेत दुनिया जा 8 दरिया मरी वेंदा, माना हुननि जो वजूद ख़तमु थी वेंदो। हाणे जेकॾहिं सिंधु दरिया मरी थो वञे त
इहो सिंधु दरिया जो मौत न हूंदो पर लखे किरोड़े माण्हुनि जो मौत हूंदो। उन जा ज़िम्मेवार इहे माण्हू हूंदा जेकी हिन में पाणी नथा छॾनि। इहो हिकु तहज़ीब जो सकाफ़त जो मौत न हूंदो पर जेरनि जागदनि माण्हुनि जो मौत हूंदो। ओशनोग्राफीअ जी कमेटी जी रिपोर्ट आहे त सिजावल ऐं बदीन ज़िलो 2060 ताईं समुंड जे पेट में हलिया वेंदा। जंहिं नमूने सां जंहिं रफ़्तार सां समुंड मथे चाढ़ पियो करे दरिया जो पाणी न मिलण सबबि हाणे पाणीअ जो माहिर आहे डॉक्टर हसन अब्बास, उहो थो ॿुधाए त समुंड हर रोज़ु इंडस डेल्टा जी 95 एकड़ ज़मीन पाए रहियो आहे। इंडस डेल्टा 95 एकड़ ज़मीन सिंध जी खसिजी रही आहे, समुंड जे पेट में वञी रही आहे। सिंध हुकूमत जी हिकु रिपोर्ट आहे त हिन वक़्त ताईं इंडस डेल्टा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी 32 लख एकड़ ज़मीन समुंड जे पाणी हेठि आहे। इहा रिपोर्ट बि अधूरी आहे, उनखां वधीक लखें एकड़ ज़मीन समुंड पाए आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं सिंधु दरिया में घुरिबल पाणी न छॾियो वियो, डेल्टा ॾांहुं दरिया जो पाणी मिठो पाणी न छॾियो वियो त इंडस डेल्टा मुकमिल तौर ते ख़तमु थी सघे थी। साहिली सामूंडी इलाइक़े जा लखें एकड़ जेकी ज़मीन आहे उहा ख़तमु थी सघे थी। इलाइक़े जो फितरी माहौल वारो निज़ाम बि तबाह थी सघे थो। ही सिंध लाइ वॾो अलमियो हूंदो, ही सिंध लाइ वॾो अलमियो हूंदो जंहिं ते हुक्मराननि खे सोचण जी ज़रूरत आहे, सिंध वासियुनि खे सोचण जी ज़रूरत आहे त असां पंहिंजो दरिया कीअं था बचाए सघूं। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।